कराची जे फेरियर पार्क में चौथो औरतुन जो क़ौमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। असां हिते मौजूद औरतुन सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जिसने सेलेक्ट किया इन ख़वातीन को जिनको ये अवार्ड दिया जा रहा है, सबसे पहले मैं समझती हूँ उन्हें मुबारकबाद देना चाहिए। हर खातून जो आ रही है स्टेज पर अवार्ड लेने, तो वो बता रही है कि अवार्ड सही लोगों को जा रहा है। मैं अपने कमीशन को ख़ास तौर पर नुज़र शरीन को मुबारकबाद देती है। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हिन क़िस्म जा फंक्शन्स थियनि था जंहिंमें औरतुनि जी अहमियत जो अंदाज़ो थिए थो। ऐं ख़ासि करे ही इदारो जंहिं ही कयो आहे सिंध कमीशन ऑन स्टेटस ऑफ विमेन, माना औरतुनि जी हैसियत जे हवाले सां हिकिड़ो कमीशन ठहियलु आहे। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे त उन जे तरफ़ां जेको कुझु कमु थींदो उन में संजीदगी हुअणु घुरिजे। सो आउं सम्झां थी त ही हिकिड़ी सुठी काविश आहे। बुनियादी मक़सदु इहो आहे त असांजूं जेके बहिराड़ीअ जूं औरतूं या शहर जूं औरतूं जिन मुख़्तलिफ़ शोबनि में मुक़ाबिलो कयो आहे, जदोजहद कई आहे, उन्हनि खे असां थोरो एक्नॉलेज करियूं, उन्हनि खे साराहियूं त जीअं जेके असांजी ॿियूं औरतूं या छोकिरियूं आहिनि उन्हनि जे अंदरि बि इन क़िस्म जो उत्साह पैदा थिए। ऐं अॼु तव्हां ॾिसो था त हिकिड़े मेले जो समां लॻो पियो आहे। करोना बि आहे पर उन जे बावजूदि पोइ पुरजोश जेको जज़्बो आहे न उहो असांखे ख़वातीन औरतुनि ऐं छोकिरियुनि जे अंदरि नज़र अचे थो। ही इन लेवल जो जेको प्रोग्राम आहे जेको हिते कयो वियो आहे, अगरि इन लेवल जो प्रोग्राम लाड़काणे ऐं इन्हनि शहरनि में कयो वञे त मुंहिंजे ख़्याल में ॾाढो फ्रूटफुल इन जो रिज़ल्ट थींदो। छो त घणो करे जेके औरतूं असांजूं आहिनि जेके डिप्राइव थियनि थियूं उहे इन्हनि शहरनि में घणियूं आहिनि। कराचीअ में वरी बि अवेयरनेस वधीक आहे, ख़बर आहे, पर हिन वक़्तु ॾुतड़ियल जेका औरत आहे उहा असांजी इन्हनि इलाइक़नि में आहे। ऐं सम्झां थी त हे वुमेन डे ज़रूरु मल्हाइजनि, पर ही रुॻी फॉर्मेलिटी न हुजे, ही रुॻो शो न हुजे, ही रुॻो रेखा न हुजे, रुॻो हुकुमराननि जे फ़ौज सां गॾु असीं फ़ोटू कढाए चऊं था असां वॾो फाड़ो मारे रुॻो काग़ज़नि जी कारवाइनि में असीं दफ़न थी वञूं। ऐं इन करे इहा ई ज़्यादती असां सां आहे जो औरतुनि जे लाइ जेके बि कानून पास थियल आहिनि उहे फाइलनि में दफ़न थी विया आहिनि। हिते नवाबशाह, मोरो, सकरंड, कराची, हैदराबाद ऐं थरपारकर खां औरतूं उमरकोट उतां हिन नेशनल अवार्ड में शामिल थियूं आहिनि। त हिन क़िस्म जा अवार्ड थियणु खपनि, छो त हुन औरतुनि जी जेका हू ॿारड़ी खां तालुक़ु रखनि थियूं उन्हनि खे मोटिवेशन जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे, उन्हनि खे ज़रूरत हूंदी आहे त एप्रिसिएशन जी। त मां सम्झां थी त उन औरतुनि खे हिन क़िस्म जा अवार्ड ज़रूरु थियणु खपनि। औरतुनि जो आलमी ॾींहुं ज़रूरु मल्हाइणु खपे। असां हिन खे एप्रिशिएट बि कयूं था। औरतुनि जी हिकिड़ो पंहिंजो मञियल हैसियत आहे समाज में, उहा समाज जे अधु आबादी हिसो आहे, पर असांजी जेका अधु आबादी आहे औरतुनि जी उहा अञा बि घरनि में क़ैद हूंदी, अञा बि वॾेरनि जे उन्हनि जे ग़ुलाम हूंदी, पंहिंजे मुड़ुस जी ग़ुलाम हूंदी, अञा उनखे उहो जेको समाजी रुतबो आहे उहो न मिली सघियो आहे। बहुत बड़ी खुशी की बात है कि पाकिस्तानी औरतों के दिन को जो है वो मनाया जा रहा है। इनके बारे में इस तरह के प्रोग्राम के ज़रिए बताया जा रहा है बाकी लोगों को कि कोई तहरीक थी जो खड़ी हुई सारे जुल्म के ख़िलाफ़, तो ये जदोजहद हम भी कर सकते हैं। हमें भी जो है जो औरतों के साथ ज़्यादती होती है या औरतों को जो है कम पैसे दिए जाते हैं या उनके साथ और जो मसाइल हैं समाज में वो उनको दूर कर सकते हैं, उनके लिए इकट्ठे हो सकते हैं, उनके लिए लड़ सकते हैं, उनके लिए झगड़ सकते हैं। औरतुनि ते तशदुद हिकिड़ो औरतूं मज़दूरियूं कनि ऐं औरतुनि ते तशदुद कयो वञनि त उहो सॼो ॾींहुं ठरो पिए होटलनि ते, पोइ शाम जो घर अचे त मानी पचाई कोन, उन तां माई त कुटे थो। त जॾहिं हू ख़ुदकुशियूं थो कनि त तॾहिं ख़ुदकुशी जे बारे में छा था ॿुधनि ते हू माण्हुनि खे ॿधियो था वञनि। तॾहिं चवनि त बेरोज़गारी जे करे हिन ख़ुदकुशी कई, बुख मरे केरु कोन थो करे, ज़ुल्म बर्दाश्त नथो थिए, तॾहिं ख़ुदकुशियूं थियूं कनि। असांजो बदीन जो हिकिड़ो इहो आहे त हिकिड़ी औरतुनि जी त तालीम घटि आहे, पर जेको मर्दनि जो ऐं नौजवान छोकिरनि जो ख़ुदकुशी जो जेको रेशो आहे उहो वधंदो थो वञे। सो अहिड़ा गवर्नमेंट जे थ्रू या वुमेन इन प्लेटफॉर्म तां पोइ अहिड़ो सिस्टम हुजे जो असां इहा अवेयरनेस सेशन अहिड़ा ॾियूं जंहिंसां माण्हुनि जी ज़िंदगी सां प्यार थिए, हीअ जेके बेज़ारी डिप्रेशन ख़तमु थिए। तक़रीब में मौजूद औरतुनि जो चवणु आहे त अहिड़नि प्रोग्रामनि सां ॻोठाणनि औरतुनि जे मसइलनि खे उजागर कयो वञे थो। कैमरामैन फराज़ बिराणी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk